तो साईं मुदस्सिर साहब जी कहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि, वॾो जाखोड़ी साहब इहो, हुन जूं कयल ख़िदमतूं नथा विसारे सघूं। असां ख़बरूं ईअं सम्झो हितां रिपड़ी जेकी कंबड़ तालुके में अचे थी, उतां असां ॿेड़ियुनि ते क्रॉस थी करे लाड़काणे ते ख़बरुनि लाइ वेंदा हुआसीं। जंहिं टाइम में हिकिड़ी फिल्म जेकी यशिका कैमरा जी हूंदी, तक़रीबन 150 रुपए में असां हिकिड़ी फिल्म पवंदी, ठीकु आहे। हुनखे डेवलप करायूं सखर मां, वरी सखर मां असां वरी स्कैन कयूं, फ़ी ख़बर तक़रीबन माना 700 रुपए पवंदी, जंहिं टाइम में 11,000 तोलो सोन हुयो। ख़ुशि तबियत हूंदो, अक्सर मज़ाक घणी कंदो ऐं मज़ाक अहिड़ी कंदो जंहिंखे कोई अहिड़ी न हूंदी लॻंदी। मूंसां फ़ोन ते बि ॻाल्हाईंदो रहंदो। ॾाढो ॾुख हुन टाइम ते पहुतो जॾहिं उहो जिना में दाख़िल हुयो ऐं जिना में हुनखे जवाबु ॾेई करे पोइ वापसि ख़ैरपुर हॉस्पिटल में दाख़िल कयो वियो ऐं मुंहिंजा घणा ई हुन सां हुन टाइम ते ॻाल्हियूं ॿोलियूं थी रहियूं। शायदि काइम अली शाह खे बि हुन टाइम ते चयो हो मदद जे लाइ। जीअं त हाणे हिकिड़ी ॻाल्हि निकिती हिते त भई सहाफ़ियुनि जो जेको बड़ी बीमारी वारो टाइम आहे उहो ॾाढो ख़राबु थो गुज़रे। भई सिर्फ़ु सहाफ़ियुनि जो छो, तमामु माण्हुनि जो बड़ी बीमारी जो टाइम जेको आहे ख़राबु थो गुज़रे। त हाणे त ख़ैर PUFJ वारनि हिननि खे लाइफ इंश्योरेंस कार्ड्स ॾिना, पर असांजी त तमामु सिंध वारनि जे लाइ इहा कोशिशि हुई त हेल्थ कार्ड ॾिनो वञे। हाणे हिन दौर में जेको इलाजु महांगो आहे, कंहिंजे बि घर में अगरि कोई माण्हू बीमार थो थिए त यकीन मञियो घर वारा त पंहिंजी जाइ ते जेके परेशान थियनि था ऐं फाइनेंशियली जेको उन्हनि खे तव्हांजा प्राइवेट हॉस्पिटल्स जेतिरा महांगा आहिनि, छो जो तव्हांजे सरकारी पासे ते करप्शन जी जेका ॻाल्हि कयूं था असां, उहो असांजे हॉस्पिटल्स में बि आहिनि। ईअं न आहे। हर इंसान पंहिंजी जाइ ते अल्लाह जी हिकिड़ी बहितरीन तख़लीक़ आहे। अहिड़ी तख़लीक़ ॿी कान्हे। जेकॾहिं को पुटु आहे त उहो या ॿी खां सुठो हूंदो या ख़राबु हूंदो, ओड़ी शइ ॿी न आहे। अल्लाह जी जेका बि तख़लीक़ आहे हिन काइनात में, ऐं इंसान त ऐसरे तक़वीम आहे ऐं उन जहिड़ी का ॿी तख़लीक़ नाहे। मुदस्सिर जो जेसि ताईं ज़िक्र निकितो त हुन जी सहाफ़त, हुन जेको जाखोड़ियो, हुन पंहिंजे इलाइक़े जे लाइ बहितरी लाइ लिखियो। कचे मां आयो ख़ैरपुर में, ख़ैरपुर खां सखर जे दोस्तनि सां वेही सिंध जे इशूज़ ते, पाणी जे इशूज़ ते जेको बि ॻाल्हाई, अॼु उहो सॼो यादगीरे में आहे। उहे सभु तव्हां दोस्त उन खे वरझायो पिया था। इहा ई उन जी वॾी कामयाबी। असां तव्हां ते बि इहा साॻी ज़िम्मेवारी आहे। हक़ सच खे लिखंदासीं, तारीख़ कॾहिं माफ़ न कंदी। सुठो लिखियलु हूंदो, सुठो ॻाल्हायलु हूंदो त तारीख़ सुठनि लफ़्ज़नि में यादि कंदी। पोयां कसो हूंदो त विसारियो कंहिंखे बि तारीख़ कोन्हे। उन खे कसनि लफ़्ज़नि में बि उअं ई यादि तारीख़ रखियो आहे। ऐं हीअ जेके रत ॾियण वारा सहाफ़ी आहिनि, ऐं सहाफ़ियुनि सां, दोस्तनि सां, सखर जा हुजनि, ख़ैरपुर जा हुजनि, उन्हनि सभिनी सां मुंहिंजो पंहिंजो ज़ाती रस्तो आहे। ऐं हर शइ खे पोयनि 20 सालनि खां असां बि वेझड़ाई सां ॾिठो आहे, ॾुख खे सुख खे। सो उन में कुझु सहाफ़ी जंहिंमें MB सुमरो बि कंहिंखो लिकल न आहे, अहिड़ा बेबाक सहाफ़ी जेको अॼु बि आहे, मुदस्सिर जहिड़ा, इहे अणलभनि ऐं हू चवण में कॾहिं रिआयत न कंदा, लिखण में रिआयत न कंदा। पर अॼु हिकिड़ो अहिड़ो दौरु हले थो जंहिंमें अदम बर्दाश्त आहे। असां सिर्फ़ु उहो पसंदि कयूं था जेको असांजे तारीफ़ में लिखियो वञे थो। असां में सभु अची विया, असां जेके बि आहियूं। नंबर ॿियो इहो त जंहिं महिल असां ॾुख में आहियूं तंहिं महिल असां सभिनी खे पंहिंजो कयूं वेठा आहियूं। जंहिं महिल सुख में आहियूं तंहिं महिल हिकिड़ी असां इंसाननि जे अखियुनि जे हेठां चर्बी चढ़ी थी वञे, असां हेठि कोन था ॾिसूं। उहो मां हुजां, उहो केरु बि हुजे, उन सां का ॿधल न आहे। उन जी ज़ात कहिड़ी बि हुजे, उन जी ज़बान कहिड़ी बि हुजे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां सभिनी खे दुआ इहा घुरूं था त क़ब्र ताईं ईमान जी सलामती ॾे। ऐं जो इंसान आहियूं, असांजे भटकण में का देरि न लॻंदी। उहो जेको पहिरें ॾींहं खां असांजे वॾे जे गॾु लॻल आहे बिगाड़ण ते, अदुए मुबीन जेको आहे असांजो दुश्मन आहे खुलियो, उहो असांखे हर लम्हे भटकाईंदो रहे थो ऐं उहो हर वक़्तु असां सां गॾु बीठो आहे। असां रबी काइनात खां दुआ इहा घुरूं था त असां मिड़नी खे, सहाफ़ी दोस्त हुजनि,
असां जो ॿिया दोस्त आहिनि, हाज़रीन महफ़िल आहिनि, इहे सभु संगत खे अलाह रब्बुल इज़्ज़त असांखे तौफ़ीक़ात में इज़ाफ़ो करे ऐं असां क़ब्र ताईं ईमान जी सलामती सां हलूं। यादगिरी में दोस्तनि लाइ असां कंदासीं, पोयां असां बि यादि रहंदासीं। असां न कंदासीं त पोयों कोई बि यादि न रखंदो असांखे। हक़ ऐं सच ॻाल्हाइण सां तकलीफ़ ज़रूरु आहे, पर उन जो लुत्फ़ वॾो आहे। उन लुत्फ़ में तव्हां अॼु हिते सभु गॾु थिया हो न, मुदस्सर जे इन लुत्फ़ अंदोज़ लिखत ते ऐं हुनजी बेबाक सहाफ़त ते अॼु सभु दोस्त गॾु थिया आहिनि, सभु वाखाणनि था ऐं सभिनी दोस्तनि बहितरीन लफ़्ज़नि में हुनखे यादि कयो आहे। जेकॾहिं इहा शइ ईअं न हुजे हा त उहा ईअं न ॻाइजे हा, जीअं मां सभिनी दोस्तनि हुनखे यादि रखियो आहे। सो इहे सभु शयूं अलाह रब्बुल इज़्ज़त तव्हां असां मिड़नी जे तौफ़ीक़ात में इज़ाफ़ो कंदो, असां सभिनी खे इंसान रखंदो, क़ब्र ताईं मोहबत ॾींदो, पाड़े सां ओड़े सां पंहिंजे मुल्क लाइ बहितरी सोचूं ऐं कयूं ऐं इन्हनि लफ़्ज़नि ते अलाह असांखे इस्तक़ामत बख़्शींदो त असां हिननि ते बीहूं। ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखंदो। मां इहो अर्ज़ु